दौलतपुर सफ़र में मेहंदी लॻल ऐं मोड़ ॿधल घोट तरफ़ां लाऊं लहण खां अॻु कैनालनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। घोट अरशद ॾाहिरी शादी कार्डन तोड़े काज जी लिखत वारी कापीअ ते बि कैनालनि ख़िलाफ़ नारा लिखाया। घोट जो चवणु हो त सिंधु असांजो पालणहार आहे, कैनालनि जी सूरत में धरती धण जो क़त्लेआम बर्दाश्त न कबो। अवां कंहिं ख़बर खां आगाह कंदा हलूं त दौलतपुर सफ़र में मेहंदी लॻल ऐं मोड़ ॿधल घोट तरफ़ां लाऊं लहण खां अॻु कैनालनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। घोट अरशद ॾाहिरी शादी कार्डन तोड़े काज जी लिखत वारी कापीअ ते बि कैनालनि ख़िलाफ़ नारा लिखाया आहिनि। घोट जो चवणु हो त सिंधु असांजो पालणहार आहे, कैनालनि जी सूरत में धरती धण जो क़त्लेआम बर्दाश्त न कबो। अवां खे आगाह कंदा हलूं हिन अहम ख़बर जे हवाले सां त दौलतपुर सफ़र में मेहंदी लॻल ऐं मोड़ ॿधल घोट तरफ़ां लाऊं लहण खां अॻु कैनालनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। घोट अरशद ॾाहिरी शादी कार्डन तोड़े काज जी लिखत वारी कापीअ ते बि कैनालनि ख़िलाफ़ नारा लिखाया। घोट जो चवणो त सिंधु असांजो पालणहार आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन मौजूदु आहे मुर्तज़ा जुटियो। जी मुर्तज़ा, घोट जेको आहे हिन वक़्तु कार्डन तोड़े काज जी लिखत वारी कापीअ ते बि कैनालनि ख़िलाफ़ नारा लिखाया आहिनि, हिन बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, मैं ॿुधाईंदो हलां। दौलतपुर सफ़र वेझो ॻोठ गुल मोहम्मद ॾाहिरी में हथे पेरे मेहंदी लॻल पातल घोट अरशद ॾाहिरी जो लाऊं लहण खां अॻु महफ़िल में ॼाणियुनि सां गॾु सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। कैनाल समूरा नामंज़ूर, सिंधु ते धाड़ो नामंज़ूर जा सख़्तु नारेबाज़ी कई आहे। हुकूमत खां कैनाल रिसाऊं रद्द करण जो मुतालबो कयो आहे। जॾहिं त घोट पंहिंजे काज में दावत वारे शादी कार्डन तोड़े शादी काज जे को लिखत वारे बुक मुताबिक़ सिंधु ते धाड़ो नामंज़ूर आहे, कैनाल समूरा नामंज़ूर जा नारा पिण लिखाया हुआ। घोट अरशद ॾाहिरी जो चवणु हो त असांजो सभु ख़ुशियूं सिंधु दरिया सां सलाड़ियल आहिनि। सिंधु दरिया असांजो पालणहार आहे, उनजो पाणी असांजो ज़ियापो आहे। कैनालनि जी सूरत में पंहिंजी धरती धण जो क़त्लेआम बर्दाश्त न कबो। जी ठीकु आहे मुर्तज़ा, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।